अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाल वाला खुश आयो ठीक आयो। उम्मीद हूंदी सब दोस्त ठीक ठाक हूंदो, जिथे भी हूंदो खुश ऐं आबाद हूंदो। दोस्तों अॼु मां तव्हांजे नई ख़बर खणी आयो आहियां। नई जेको आहे सो ख़ुशी जी ख़बर ऐं नई कहाणी, नई ॻाल्हि तव्हां दोस्तनि ताईं खणी ईंदो आहियां हर चकर ते, हर वारे ते। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन, हर नई वीडियो तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। ऐं पंहिंजे सिंधी भाउ खे सपोर्ट कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं अचण वारी हर नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे ऐं तव्हां दोस्त मुंहिंजी नई वीडियो ॾिसी सघो। ऐं हर जेका नई नोटिफिकेशन आहे उहा तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे, तव्हां ॾिसी सघो मुंहिंजी नई वीडियो। नया जेके मां अपडेट तव्हांजे लाइ ठाहींदो आहियां उहे बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तों माण्हू जेको बि कमु करे, पंहिंजो रियल कमु करे, पंहिंजो सही तरीक़े सां कमु करे, ऐं भले माण्हू थोरो कमु करे ऐं जेतिरो थी सघे माण्हू ओतिरो कमु करे, पर जेको आहे सो कमु जेको आहे अहिड़ो करे जेको अॻे माण्हू खे कमु वणे ऐं कमु रियल हुजे, थोरो हुजे पर सुठो कमु हुजे। ऐं अॼुकल्ह जा जेके फ़नकार आहिनि त मां ॾिसां थो माशाअल्लाह तमामु माना ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। पर इन्हनि में हिकिड़ी इहा जेका आहे सो ॻाल्हि आहे, माना जेको आहे सो ट्रैक खे जेको आहे सो वोकल जेका रिमूव कनि था ऐं जेको ट्रैक जी कॉपीटेशन कनि था ऐं जेको वोकल खे जेको रिमूव कनि था न, उहो बेकार आहे। उहो कमु मूंखे पसंदि न आहे। मां बि अॻु में कयो हो, मां पाण बि करे ॾिठो आहे, आज़मूतो करे ॾिठो आहे इहो हिन कम जो, पर हिन में दोस्तो फ़ाइदो न आहे। जेको बि कमु कयो रियल कयो, पंहिंजो ट्रैक ठारायो, भले महीने में हिकु सॉन्ग कयो, 2 सॉन्ग कयो, जेको बि कमु कयो रियल कमु कयो ऐं पंहिंजो परफेक्ट कमु कयो ऐं अहिड़ो कमु कयो जेको सोशल मीडिया ते बि वणे, माण्हुनि खे बि वणे ऐं हर दोस्त खे तव्हांजे खे वणे, हर तव्हांजे चाहींदड़नि खे वणे, परस्तारनि खे वणे, उहो कमु कयो। बाक़ी अहिड़ो जेको आहे फेक कमु न कयो, अहिड़ो कमु कयो जेको तव्हांखे बि वणे, तव्हांजे चाहींदड़नि खे बि वणे, तव्हांजे दोस्तनि खे बि वणे, अहिड़ो कमु कयो दोस्तो। बाक़ी दोस्तो कमु जेको आहे उहो रियल सही आहे। कमु जेको तव्हां रियल कंदा वे, परफेक्ट कमु कंदा वे, जेको तव्हांजो रियल कमु हूंदो उहो हर माण्हूअ खे वणंदो तव्हांजो कमु। ऐं जेको बि माण्हू तव्हांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदो हुनखे तमामु ज़बरदस्त मज़ो ईंदो ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हुनखे मज़ो ईंदो। ऐं जेको आहे जेको बि तव्हांजो चाहींदड़ आहे, जेको बि तव्हांजो फ्रेंड आहे, भले केॾो बि माना तव्हांजो फ्रेंड आहे, केॾो बि तव्हांजो चाहींदड़ आहे न, अगरि तव्हांजी वीडियो में, तव्हांजे ॻाल्हाइण में, तव्हांजे वीडियो में ऐं तव्हांजे ॻाल्हाइण में, तव्हांजे यूट्यूब चैनल ते, तव्हांजे फेसबुक पेज ते, कहिड़ो बि तव्हांजो पेज आहे, कहिड़ो बि कमु कयो अथव, हुनमें टैलेंट न आहे, हुनमें तव्हांखे ॻाल्हाइण जो टैलेंट न आहे न, उहो तव्हांजे चैनल खे सब्सक्राइबर कॾहिं बि कोन कंदो। सब्सक्राइबर उहो तॾहिं कंदो जॾहिं हुनखे तव्हांजी ॻाल्हि वणंदी ऐं जॾहिं तव्हां का सुठी ॻाल्हि कंदा वे, को सुठो मशवरो ॾींदा वे, हुनखे को अपडेट ॿुधाईंदा वे, हुनखे को सुठो मशवरो ॾींदा वे, तॾहिं तव्हां हुनखे वणंदा वे दोस्तो। बाक़ी फ़नकारनि खे, शाइरनि खे, प्रोड्यूसरनि खे, कंपनी वारनि खे, मुंहिंजी बि कंपनी आहे, मां पंहिंजे पाण खे बि इहो सम्झायो आहे, सुधारियो आहे त ख़ुदारा जेको कमु कयो रियल कमु कयो ऐं 2 नंबरी खां बचो। ऐं जेको कमु कयो रियल कयो ऐं ट्रैक पंहिंजा नया ठारायो, फ्रेश कमु कयो यूट्यूब ते, जंहिंमां तव्हांखे फ़ाइदो बि मिले। ऐं काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि माना जेके फ़ाइदो बि नथा वठनि, पंहिंजो वक़्तु ज़ियान कनि था, टाइम ज़ाया कनि था। हुननि दोस्तनि खे मां इहो अर्ज़ु कंदुमि त पंहिंजो टाइम ज़ाया न कयो ऐं पंहिंजो रियल कमु कयो ऐं जेको बि कमु कयो पंहिंजो रियल कमु कयो ऐं अहिड़ो कमु कयो तव्हांजे चाहींदड़नि खे वणे, तव्हांजे परस्तारनि खे बि वणे, अहिड़ो कमु कयो दोस्तो। बाक़ी मुंहिंजे चैनल ते अगरि नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइबर कंदा, लाइक कंदा, फॉलो कंदा, शेयर कंदा त तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी दोस्तो। हीउ मुंहिंजो नओं चैनल आहे, वफ़ा यासिर ऑफिशियल यूट्यूब चैनल, जंहिं ते तव्हां इहा वीडियो ॾिसी सघो था। ऐं बाक़ी नई अपडेट मां तव्हांखे ॾींदो रहंदुमि ऐं ॾींदो रहंदो बि आहियां तव्हांखे मां नयूं अपडेटूं पंहिंजूं।
ऐं ॾींदो रहंदो आहियां हर वक़्तु हर टाइम तव्हांखे मां नयूं ख़बरूं नयूं अपडेटूं ऐं नयूं माना रियल कमु अहिड़े तरीक़े जा तव्हांखे माना मां ख़बरूं ॿुधाईंदो आहियां त माना तव्हांखे कंहिं बि अहिड़ियूं ख़बरूं न ॿुधायूं हूंदियूं। ऐं बाक़ी दोस्तो मां तव्हांखे हर वक़्तु दुआऊं कंदो आहियां जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसनि था, जेके सपोर्ट था कनि ऐं जेके बि मुंहिंजे चैनल खे माना सपोर्ट कंदा, सब्सक्राइबर कंदा, ऑल नोटिफिकेशन ते क्लिक करे नोटिफिकेशन खे जारी करे छॾींदा त दोस्तो तव्हांजी वॾी वॾी महिरबानी थींदी, तव्हांजा लख थोरा थींदा, कुर्ब थींदा। ऐं जेकॾहिं मुंहिंजा चाहींदड़ जेकॾहिं को सुठो कमेंट्स था कनि, यासिर भाई असांखे हीउ गानो ॿुधाए, असांखे हीउ सॉन्ग ॿुधाए, असांखे माना तुंहिंजे आवाज़ में हीउ ॿुधिणो आहे, हीउ ॿुधिणो आहे, उहो बि तव्हां कमेंट करे सघो था। मुंहिंजा कमेंट खुलियल आहिनि दोस्तो, तव्हांजे लाइ मुंहिंजा कमेंट खुलियल आहिनि, तव्हां कमेंट करे सघो था। उहो मां तव्हांजो कमेंट ॿुधी पढ़ी ॾिसी करे तव्हांजो नालो खणी वीडियो ठाहींदुमि ऐं तव्हांजे नाले सां मां वीडियो ठाहींदुमि त वाक़ई हिन दोस्त जेको आहे सो मूंखे कमेंट कयो, हिन दोस्त जी हीअ फरमाइश आहे। सो दोस्तो कमेंट कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, दोस्तनि खे वधि में वधि मुंहिंजी लिंक शेयर कयो, दोस्तनि खे सब्सक्राइबर करायो, लाइक करायो मुंहिंजे चैनल खे ऐं फॉलो करायो, शेयर करायो ऐं जेको आहे सो वधि में वधि मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो। 1 महीनो थियो आहे मूं पंहिंजो चैनल खोलियो आहे, माशाअल्लाह सुठी मूंखे मोट मिली आहे ऐं बहितरीनु तरीक़े जी मूंखे मोट ॾियो पिया तव्हां सिंधी भाइर जेके बि मूंखे ॾिसो पिया, जिथां बि ॾिसो पिया, कहिड़े बि इलाइक़े खां मूंखे ॾिसो पिया, सुठी मोट पिया ॾियो, सुठा व्यूज़ अचनि था, सब्सक्राइबर बि पंहिंजे तरीक़े सां माना सुठे तरीक़े सां वधनि पिया ऐं मुंहिंजा जेके फॉलोवर आहिनि उहे बि वधनि पिया ऐं मुंहिंजा व्यूज़ बि वधनि पिया ऐं मुंहिंजो वॉच टाइम बि वधे पियो। मुंहिंजे चैनल खे तव्हां वॉच बि कयो था, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं लख थोरा कुर्ब जेके मूंखे सपोर्ट कयो था ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। दोस्तो पुराणे शाइरनि, पुराणे आर्टिस्टनि ऐं पुराणे टैलेंटनि जो क़दुरु कयो ऐं पुराणा जेके तव्हांजा उस्ताद आहिनि हुननि जो बि तव्हां क़दुरु कयो ऐं ख़ुदा हुननि जो क़दुरु कयो। उहे हिन दुनिया मां हलिया विया त तव्हां वॾो पछताईंदा हुआ दोस्तो। हुननि जो क़दुरु कयो, हुननि जो माना हुननि खां सिखिया वठो, जंहिं तव्हांखे सिखिया ॾिनी आहे हुन जो क़दुरु कयो, पंहिंजे वालदेन जो क़दुरु कयो ऐं पंहिंजे भाइरनि जो क़दुरु कयो, पंहिंजी फैमिली जो क़दुरु कयो। ऐं दोस्तो बाक़ी तव्हां कमेंट में ॿुधाए सघो था तव्हां वटि केतिरी सर्दी आहे, केतिरी सर्दी कोन्हे। असां वटि अॼु सर्दी माशाअल्लाह घटि आहे कराची में। असां वटि जेको कराची में सर्दी आहे सो उहा तमामु घटि आहे ऐं अॼु बि माना ॿाहिरि जेको आहे सो VIP मौसम लॻो पियो आहे, धुप आहे, काड़ो आहे ऐं VIP मौसम आहे। अॼु एतिरी सर्दी न आहे असां वटि। बाक़ी जेको आहे सो नई नई अपडेट वफ़ा यासिर तव्हांखे ॾींदो रहंदो ऐं नई नई जेको आहे सो अपडेट वफ़ा यासिर यूट्यूब चैनल ते, ऑफिशियल चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं बाक़ी जेको आहे सो तव्हां अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो, मुंहिंजी वीडियो पहिरियों चकर ॾिसो पिया त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइबर कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, जीअं हर अचण वारी नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। दोस्तो तव्हांखे मां हिकिड़ो अहिड़ो ऑप्शन ॿुधाइण वारो आहियां, उहो ऑप्शन तव्हांखे कंहिं बि न ॿुधायो हूंदो ऐं उहो ऑप्शन तव्हांखे कहिड़े बि यूट्यूबर न ॿुधायो हूंदो। जेको ऑप्शन मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां उहो ऑप्शन इहो आहे दोस्तो, कॾहिं बि तव्हां पंहिंजो रियल अकाउंट ठाहियो, हुन में जल्दबाज़ी न कयो, वीडियो ग़लति तरीक़े जा अपलोड न कयो, वीडियो सही तरीक़े सां अपलोड कयो। ऐं जेको आहे सो वीडियो में जेको एड तव्हां लॻायो था न, एड में वञो था, हुते जेके तव्हां एड लॻायो था उहे लाज़मी तव्हांखे लॻाइणा आहिनि ऐं एड उहे अहिड़े तरीक़े जा लॻायो जीअं तव्हांखे जेको आहे सो फ़ाइदो मिली सघे। ऐं एड अहिड़े मशहूरु माना गुलूकार हुजे या मज़ाहिया हुजे या का अहिड़ी कंपनी हुजे मशहूरु या अहिड़ो को चैनल हुजे मशहूरु, हुन जा तव्हां एड लॻायो, इनशाला तव्हांजी वीडियो गिरो कंदी, इनशाला तव्हांजी वीडियो जेको आहे सो अपलोड थींदी। ऐं सही तरीक़े सां टाइम सेट कयो, पंहिंजी लोकेशन सेट कयो। काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि कुझु लिखंदा बि न आहिनि, न को थंबनेल लॻाईंदा आहिनि, न को टाइटल लॻाईंदा आहिनि पंहिंजी वीडियो में ऐं उहे माना ईअं ई वीडियो खे अपलोड करे छॾींदा आहिनि। दोस्तो ईअं न कयो, ईअं तव्हां वॾे मां वॾी ग़लती पंहिंजी जेको आहे इहो कयो था, जेको तव्हां ईअं वीडियो अपलोड था कयो। ईअं वीडियो अपलोड न कयो, तव्हां पंहिंजो नुक़सानु पाण था कयो, MBयूं साड़ियो था, वक़्तु ज़ाया कयो था ऐं मोबाइल जो बि वक़्तु ज़ाया कयो था, पंहिंजो बि वक़्तु ज़ाया कयो था। दोस्तो ईअं न कयो, जेको बि कमु कयो, जीअं बि वीडियो अपलोड कयो हुनजो थंबनेल टाइटल सही तरीक़े जो लॻायो ऐं हुनखे जेको आहे सो सही तरीक़े सां अपलोड कयो, हुनजा नोटिफिकेशन जेके से ऑन कयो ऐं हुनजा कमेंट ऑन कयो, सब्सक्राइबर ऑन कयो, हुनजो टाइम सेट कयो तव्हां
ऐं हुन जा जेके सो लोकेशन जिथे तव्हां रहो था उहा लोकेशन सही तरीक़े जी पंहिंजी अपलोड कयो। ऐं जेको आहे सो टाइटल तव्हां अहिड़ो लॻायो जीअं तव्हांजी वीडियो ॾिसण ते माण्हू जेको आहे सो मजबूर थी वञे त यार हिन यासिर भाई कहिड़ी वीडियो अपलोड कई आहे, हिन में कहिड़ो जेको आहे सो अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका यासिर भाई अपलोड कई आहे, अहिड़ी कहिड़ी शइ आहे माना जेका असां ॾिसी सघूं था। यासिर भाई जेको टाइटल लिखियो आहे, टाइटल अहिड़ो लिखो जेको तव्हांजी ॻाल्हि में वज़न हुजे। जीअं टाइटल में वज़न हुजे, भरम हुजे, उहो टाइटल तव्हां लॻायो दोस्तो। बाक़ी जेको आहे सो इंशाल्लाह जेके नया यूट्यूबर आहियो ऐं मां पाण बि नयो आहियां, जेके नया यूट्यूबर आहियो जेके नयूं वीडियो अपलोड कंदव उहे बि इंशाल्लाह तव्हांजी गिरो कंदियूं। जेके जेके तरीक़ा मां तव्हांखे ॿुधाया आहिनि इहे तरीक़ा तव्हां अगरि यूट्यूब ते इस्तेमालु करे ॾिसो त इंशाल्लाह तव्हांजी वीडियो जेको आहे सो गिरो कंदी ऐं तव्हांजी वीडियो जेको आहे सो सही तरीक़े सां माण्हुनि वटि पुॼंदी। ऐं एड जेके आहिनि लाज़मी लॻाइणा आहिनि दोस्तो। टिकटॉक ते कमु कयो, फेसबुक ते कमु कयो, यूट्यूब ते कमु कयो, इंस्टाग्राम ते कमु कयो, गूगल ते कमु कयो, किथे बि कमु कयो, पंहिंजा एड जेके आहिनि से लाज़मी एड कयो। एड अहिड़ा एड कयो जेके मशहूरु हुजनि, जंहिंजा 1 मिलियन 2 मिलियन 5 मिलियन 8 मिलियन 9 मिलियन 10 मिलियन 2 मिलियन जंहिंजा सब्सक्राइबर हुजनि, जंहिंजा लखनि करोड़नि में फॉलोवर हुजनि ऐं जंहिंजा व्यूज़ हुजनि, सब्सक्राइबर हुजनि, हुननि खे तव्हां जेको आहे सो लाइक कयो ऐं हुननि जा एड तव्हां पंहिंजी वीडियो में लॻायो। ऐं उमेदु हूंदी त तव्हांजी वीडियो ज़रूरु तव्हांजी गिरो कंदी ऐं ज़रूरु तव्हांजी वीडियो जेको आहे मशहूरु वेंदी ऐं तव्हांजी वीडियो माशाअल्लाह सही तरीक़े सां अपलोड थियल हूंदी त उहा गिरो बि कंदी। ऐं सही तरीक़े सां कमु कयो, रियल कमु कयो, प्रोपर कमु कयो पंहिंजो दोस्तो। बाक़ी वफ़ा यासिर तव्हांखे हर नई वीडियो में नयूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, नई शाइरी ॿुधाईंदो आहे ऐं नओं कमु ॿुधाईंदो आहे। इहे जेके मां मशवरा ॾियां पियो पंहिंजे सिंधी भाइरनि खे ॾियां पियो जेके सिंध खां ॿाहिरि रहंदड़ आहिनि, पाकिस्तान में रहनि था, सऊदी में रहनि था, दुबई में रहनि था, हुननि खे मां इहो ॿुधाईंदुसि त जेको बि तव्हांखे मां तरीक़ा ॿुधाया आहिनि यूट्यूब ते इहे तरीक़ा इस्तेमालु कयो, कंहिंजे बि चवण ते न लॻो। इहे सभु फेक आहिनि, जेके माण्हू ॻाल्हियूं कनि था सभु फेक आहिनि दोस्तो। बाक़ी मिलंदासीं नई वीडियो में। मुंहिंजे चैनल खे ॾिसणु न विसारींदा, सब्सक्राइबर करणु न विसारींदा। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइबर कंदा, लाइक कंदा, ऑल नोटिफिकेशन ते क्लिक करे जारी करे छॾियो जीअं मुंहिंजी हर अचण वारी नई नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि ताईं पुॼी सघे। ऐं पंहिंजे यासिर भाउ खे ॾींदा इजाज़त ऐं यासिर भाउ खे कंदा सपोर्ट ऐं मिलंदासीं नई वीडियो में। अस्सलाम वालेकुम।